رب الثقلين أبي القاسم محمد وعلى أهل بيته الطيبين الطاهرين المعصومين سيما بقية الله في الأرض. اللهم لعن أول ظالم ظلم حق محمد وآل محمد وآخر تابع له على الظالم ومنكر فضائلهم ومناقبهم وغاصب حقوقهم من الآن إلى قيام يوم الدين. أما بعد، قال الحكيم في قرآن العظيم: بسم الله الرحمن الرحيم. قل إن الموت الذي تفروا منه فإنه ملاقيكم. وقال مولانا علي بن الحسين زين العابدين عليه الصلاة والسلام: أبكي ما أدري أين المسجد. अशकान सैयद शोदा एक नाजुक दौर मां लंघी रहा हूँ जिथे बेहयाई रोज नित नवा कर रही है। जै समाज में शनास नाले का शहर लोई लज जो एहतराम पामाल थी पुत्र औलाद माँ पी जो ख्याल करण जे लाइ तैयार न आहे। असां गॾु आहे जेको कमायूं था कीन जी कुनी चढ़े ज़ाल मुड़स मां मुतमइन कान्हे, मुड़स ज़ाल मां मुतमइन कोन्हे को। मिट माइट हिक ॿिए जूं कचूं ॿूटियूं खाइनि था। मुंहिंजो या न मुंहिंजो रत जी रत सां लॻल, हर हिकु हिक ॿिए जा पेर कढण जे लाइ थिया। कोई माइट खे अछो वॻो पाते सही नथो सघे, विफली थो पए किथां हणी आयो। हुनजी सोच ख़त्म थी वई, हुनजे मिजाज में अहल बैती फिक्र जनम ई कोन वरितो जो चए त ख़ुदा फातिमा जे सदके ॾिनो अथसि। इन आहे या न? हितां जेके पिनंदा आहिनि उहे अॼु जी निकिरंदा आहिनि। इन आहे या न? हुनजी सोच एॾे आई कान का चई अलाए किथां हणी आयो। हिर्स तमा लालच चापलूसी खुशामद इते पहुंचायसि। उहो ई अज़ीज़ अगर बीमार आ तकलीफ़ में आ त फौरन विफलंदो जे लोड़ई न कंहिंजे चङाईअ में ख़ुशि, न कंहिंजी बीमारी में ख़ुशि। छो ईअं थियो? वरी बेतरफ़ मिसाल मां अॼु कुझु तव्हांजे लाइ हिकु ॿियो रुख़ खणी आयो ये मजलिसी साल सवाब जी आहे। भला भाग आहिनि उन्हनि मरहुमीन जा जिन खे हिन दौर में अहल बैत जे ज़िक्र जो तोहफ़ो थो थिए। माण्हू साल सवाब जे लाइ क्रिकेट जूं टूर्नामेंटूं था कराइनि, वॉलीबॉल जूं मैचूं था कराइनि, कुकड़नि जूं मेलूं था कराइनि, रिछ कुते जूं बछूं था कनि। मूंखे करे चयो साहिब बाबे अमा जे साल सवाब जे लाइ टूर्नामेंट थो कराए, हेतिरियूं टीमूं थो घुराए। मां चयो लॻंदड़ में बाल ऐं बेटूं जो कहिड़ो सवाब नारे है माहौल अहिड़ो थी वियो आहे
निसार साहब जो समझण घट चिड़चिड़ापन बढ़ण जे लाइ चाहो थियो समझ जो मादो ख़त्म असल मर्ज़ के समझण जे बजाय चओ सही बस 14 सदी आहे 15 पथर यानी मज़े जी ॻाल्हि आहे त पाण ते हण जे लाइ तयारी यानी ही ज़मानो अल्लाह ॿियनि जे दौर में भलो ज़मानो असांजे दौर में ढिलो ज़मानो वो पुछोस त मोचड़ा छो हणंदे या वरी पाण खे घणो सुलझल सम्झंदो न जे मौलवी साहब बस मुकत भई जेके तकदीर में रब ईअं लिखियो आहे त पोइ रब खला छो हणंदो कुरान में कहते मैं अमल मिस्काल ज़र्रतन खैरियर मैं अमल मिस्काल ज़र्रतन शरीर वारी जे ज़रे बराबर नेकी कंदे त जज़ा दींदो माई बदी कंदे त सज़ा दींदो माई खुदा यो कानून त तॾे हुजे जॾहिं आज़ाद कयो हुजे छोरे जो प्यार जो परणो न थियो बुढ़ी मोह तॾहिं ते आहे कि बस मुकत रब ईअं लिखियो आहे मूंसां ॻाल्हायो मां तव्हां सां थो ॻाल्हायां हे छो ही हालात हुन पैदा न कया क़ुरान चवंदो ज़हरल फसाद बिल बिर वल बहर बिमा कसबत अयदीहिम हे जेको ॾिसो था गुनाह का न शहर महफूज़ा न ॻोठ महफूज़ा न वस्ती महफूज़ा व्याज धंधो थी वियो आहे हराम जिस टाइम मिले न तो तिस टाइम मुतमईन हलाल ते भरवस कोन्हे उसको वो बेचारा पुलिस सारा त 10 रुपया भी नथा छॾे समझो ॻाल्हि जदी आहे न हां हिकिड़ो दफ़ो असां मूंसां बि 2-3 दफ़ा ड्रामा थिया मैं कोन सभिनी खां वधीक ग़रीब आहे जेको चओ त तोखे ॾियूं था तूं हौसलो ही केरु आहे मां चयो मुल्लो समझ में ॻाल्हि जदी आहे न नारे हैदरी त असीं जो चवण जो मक़सदु आहे कि ही फिज़ा छो पैदा थी उन जो बुनियादी जिथे ॿिया सबब आहिनि ताकि पास में वार थिया जिथे ॿिया सबब आहिनि उन में हिकु मेन ऐं मर्कज़ी सबब जेको आहे कि इंसान ॾींहों ॾींहों ख़ुदा खां परे थींदो थो परे थींदो थो वञे ऐं मुंहिंजो मौला हुसैन अलैहि सलातो सलाम सलवात पढ़ो आवाज़ शबीर इमाम वरी तोखे समझाईंदे हुसैन तोखे रिझाए पियो थो शबीर तोखे लोलियूं ॾींदे चए थो मुंहिंजा मातमी ओ मुंहिंजे मजलिस में वेहण वारा ओ मुंहिंजे ज़िक्र खे इबादत सम्झण वारा ओ मुंहिंजे तॾे ते वेही मुंहिंजे रब जो दरवाज़ो खड़काए चएसि हुसैन जा ख़ुदा अल्लाहुम्मा जअलनी कमन अराक ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे अहिड़ो ठाहे जो मां महसूस कयां त तूं ॾिसी अज़ीज़ान मन हे हिन क़िस्म जूं ईसाले सवाब जूं मजलिसूं पहिरियों मूं समेत बानी तव्हां सभिनी खे न्यापो थियो जने हिते वेहण वारो हे मरहूमीन जे दर्जा जे लाइ ज़िक्र अहल बैत जे एहतमाम कराइण वारा गिरेबाउन में झाती पाए ॾिस पोयरनि मां अहिड़ो तयारु कयो अथई जेको ईसाले सवाब जे लाइ शबीर जे ज़िक्र जो तोहफ़ो ॾेई बचन ते भरोसो अथई पोइ यादि रख ॾोकड़नि वारो आहीं त पोइ मिल्कियतूं विरहाए ॾियूं हिसाब सभु वठंदा पर कोई फातिहा पढ़ण जे लाइ तयारु कोन्हे
मजलिसों ज्यादा कुछ तो तैयार बच्चे के कुरान पढ़ाई दें को पढ़े या न पढ़े पुत्र सेरा दिखा वसीलो पढ़ने मजा ला अपना अबे के रहम करो ना अबे थे जेको चीचे खाटे जुलूसन में वठी गया असांजा हाल छाए पक्का है तो हम तुझो पुत्र जुलूस में हलगा पक्का थे तो हम कला कंजा कला तुझो जवान मजलिस में वेहंदो हाँ ओ इबरत हासिल माजी मां इबरत हासिल कयो ईंदड़ नस्लन के ला इबरत न मता अड़े फबे पानी निड़ी ताई पहुंची वियो थव पो माशर जे मैदान में मता शबीर जे आडो मयारी थी पए पीर हुसैन जी सफ़ में बीठो जे पुत्र शिमर जे लश्कर में बीठो जे पालिया तो नियाणी कुरान पढ़ेला है जुमरियूं अचन से मेकअप अचन से फैशन अचन से लाडा चवण अचन से धी के नथो अचे तो कुरान पढ़ण नथो अचे न पी के फिक्रा न मां के फिक्रा ये आया पुतो हाँ घर जो मातमी जे घर में कुरान खुले ही कुरान उनके घर में खुले जेको या हुसैन जो करे तुझे इमाम अमली सबूत दिनो सर नेजे ते कुरान तो पढ़े धड़ करबला जे पट ते कुरान तो पढ़े उन जो हुबदार कुरान खोले मुझे जनन छुए तो ठीको खवा रोज रोज कुरान में गालियां करे ना मां ठेकेदार ना कम से कम मां उनके गवाह तो बनाया जेको गैब जे पर्दे में दिसे पियो थो मौला गवाह राजा बुधायो माया अमल कन या न कन को मां ठीको थोड़ी कयो असा नौकर हूं असा जी कदी ऐसे नहीं गानेगा असा नौकर हूं असा पई जना फकीर हूं पर एकड़ा हिने घुरन एकड़ा हिने घुरन पई एक दर्जा फकीर हूं ये आया ना बराल ये मजलिस ईसाले सवाब जी मजलिस जो बियो ना पोआ ये मजलिस बुधाई थई तो सुभाणे वो मैदान सामो इंदई जिथे कोई केंगे पारा सजा न इते मां जे होते भी हां अम्मा मो पाए कई शेखन जा छोकरा इंदा से मोल सबा कोशिश ओते लोटंदो इने आहे या न पर सामू वो मैदान थई जेको ड्रामे जी धरती खां दी ततल हुंदई जिथे कोई कंहिंजे पारां सजा न खाईंदो ऐं वो मैदान एडो ॾुखियो हूंदो जो मुर्श साल खां निकंदी साल मुर्श खां निकंदो मतां हुते दाही वो मैदान शाम के इन जिगर मौला अली नबी अलैहि सलातो सलाम मुझे फरमाए तो अन्नास फिद दुनिया बिल माल व बिल आखिरत बिल अमाल मौला फरमाए तो जी हिन दुनिया में डोकरन जे जरिए मानू सुना तो विंदा सही रहीसा से सा शेखर जो ही जंगो मुर्सा ये सही जमींदार ये सही व्यापारिया इन आया न सैयद तो उन मैदान में और अमल सा सुना तो अमल सा सुना तो ए वो मैदान एडो खौफनाक हुंदो जो रवायतों बुधाइन कुरान बुधाए तो सूरह मुज़म्मिल भी आया था जो बार पे बूढ़ा थी ऐ वरी ओ ॾींहुं हफ़्ते जो न हूंदो महीने जो न हूंदो कुरान के तो वो ॾींहुं 50,000 साल जो हूंदो उते बीहण जे लाइ का संभव न कई अथई का तैयारी कई अथई को हड़ में सादे राह अथई
सब मानन के मुतमईन करण जे लाइ छा छा पे तक संजे माइट नाराज होती मामू मरी पए जिसते गरीब जे घर में कसियो थे तब बचो जिकन ये सख्त खत्मा न ॾियारे त माइट ताना ॾियनि से वो पिनी भी सब रस्मों कोई जेकरे गरीब न करे चीज़ कुछ ही न करे लोढ़े चली हमरा के सही हाँ अई असांजे सिंध में काफी जान तेरी लचो बिवा जे जो कजियो थे त बिरादरी खाए पियो न जो कोरी गाल में तो कया मुझी गाल समझ में सैयदन जे मजहब जो मंशूर हुआ कि अगर कोई असांजो हुबदार मरी पए वो गोठ वारा सब गरजी 3 ॾींहंनि ताईं उनखे ख़र्च करण न ॾे असां बहरहाल ये सलवात को आवाज़ बुलंद आवाज़ सां अल्लाह और कुरान के तो उन धरती ते जड़ी कदम रखंदो जॾहिं मदन के मदाइन जी सज़ा मिलंदी चङनि के जज़ा मिलंदी त हे बेईमान रड़ कर चंदो या लैतनी कुंतुम तुराबा काश मिट्टी बणजी वञा हित छा खणी इन जे करे मुस्तफा रिझाईंदे उम्मत खे समझाईंदो रहियो आ दुनिया मेज़राइल आखिरा ये दुनिया आखिरत जी बनी आ हिते पोखींदे उते लुणंदे हाणे हर हिकु गिरबान में ठाती पाए ॾिसे त छा पोखियो आ ऐं लतीफ़ साईं बि मुस्तफा जी हदीस जी तशरीह इन कई छॾी वींदई साह न रहंदई चाह न रहंदई संगत एॾे अखि ॿूटी न आहे पहिरियों असर जेको चई पियो हल त बाईपास ते चांहि पी अचूं उहो अॼु बीठो आहे पुछे थो नमाज़ केॾी महिल थी बसि खेल वेठो वरी 1 कलाक सवा कलाक तड़ो आयो कफन आयो पहिरियों नालो सही मौलवी शुजाई साहब हींअर छा थियो कलाक 1.5 कलाक खां पोइ लाशो खणी आया कब्रिस्तान में चवंदा सही मैयत खे आराम सां लाहे कोई न चवंदो त मौलवी साहब खे आराम सां न रहंदई चाह न रहंदई बोले नहीं कयूं छा सैयद पंहिंजे ॿोली में चए थो तोखे उहो गाहो जेको कमु अचई क़यामत अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम नहजुल बलागा में फरमाया सब राजी कोन हो के मौला जे नाले ते सलवात बणे सलवात सिंध में मुझो पांचो तजुर्बो शबीर इमाम जी नौकरी कंदे मुझे भी 45 साल थिया आहिनि मां सिंध में कुछ शहर कुछ गोठ ॾिठा आहिनि जिथे सलवात पढ़ण उते वॾो मसइलो हूंदो आहे ॼण कोई सलवात पढ़ंदासीं ॼण केरु टैक्स आहे को पुलिस वारो बीठो आहे गोली फेरियो बीठो आहे पिया सलवात ॾाढा पढ़ंदे त ठगा कंदो सिंध में भी ॾिठो आहे पंजाब में सिंध में घणो ॾिठो आहे कुझु काफ़ी शहर ऐं ॻोठाणा अहिड़ा आहिनि हू या कस्ब में या पंहिंजो स्टैंडर्ड था सम्झनि सलवात खे उन मां हिकिड़ो बबरलो आहे जिते सलवात ते वॾो ख़र्च करणो थो पए माण्हुनि खे या टैक्स ॾियणो थो पए या जंहिं सलवात पढ़ंदासीं त बिल में पैसा घणा लॻींदा नारे हैदरी अमीर फरमाए तो अल यौम यौमुल अमल गद्दन यौमुल हिसाब
अमल जी दुनिया है सुभाणे हिसाब तो आओ से अमीर फरमाए तो पान के तोर इन खाग में जो तोर मासूम दुआ के जरिए भी रिजाई हो रहे मौला की दुआ जो हिकिड़ो जुमलो तिलावत कयो चौथो इमाम दुआ अबू हमज़े सिमाली सहर जे टाइम हे अबू हमज़े सिमाली नालो कोने यो मुझे मौला जो सहाबी आए दुआ जो नालो ना है यो चौथे इमाम वट आयो जिनके ला मौला फरमायो हे मुझे दौर जो सलेमान आयो जे सरदार सारी करण का पो टाइम बचे थो बजाए के सुमी रहा नमाज में बेजा टाइम होंदो का दुआ तक तालीम सैयद दुआ तालीम नस एडो विरद कई जो इमाम चस अबू हमजा दुआ लफ्ज मुंजा नाले तुमजे सा सुनाती जी दुआ दुआ कुमेल नाए कुमेल जी दुआ ना हे अमीर जो राजदान आशिक राजदान इनके रात जो अली वठी दीदो मौला इनके इसरार दिना राज दिना वो चई मौला ने एडो जो पालियो थई एडो जो कुर्ब दिनो थई बोले मां अगे अलाए तू अगे मौला जे करे तू हलियो वने टका शेत तालीम दई वने विरद कया पढ़ा उनके दोहराया अली फरमाए तो घबराए न दुआए खिजर तो जाई दुआ मुजिया नाले तुझे सा सुनाते जी सही किते से दुआए कुमेल ये आपके आशिक हुआ जिन पान के फना कर उन दुआ अबू हमद सिमाली में मौला दुआ के जरिए समझाए तो अब की माली अब की मा अदरी ऐनल मसीह रोए शो न थो वो रोए जिनके पंजे प्रकार नीते बिहारियो आ जिनके खबर नाहे तो मुझो अंजाम छा लक्षण जी उतरी वेहनी मेल जो सभी के चेहरे दई गलाए ज़बान में मिठास अथसी को सभनी सा फेटा कर माऊं समझे मुझी गाल अचे या न एक सलवात पढ़ो बाबा से बुलंद आवाज केखे पंहिंजो जहिड़ो पाण जहिड़ो नथो समझे बिठवा अज खबर न आयो छा थी नहीं करे अमीर फरमाए तो और शरनास इशरतन इन रिबतुम हन्नु इलैकुम मुझे नारे हणवारो जिंदगी एड़ी गुजारियो ज़बान एड़ी मिठी हुजेव चाल चलते एड़ी सोनी हुजेव देती में एड़ा भला हुजो इन रिबतुम हन्नु इलैकुम अमीर चेतो तू सफर पे वने पाड़े वारा तुझो इंतजार पुछाएंगा वतन यार हे कतलन वारो काडे वियो जडे काटी न या हुसैन चेवा इन कने कूड़ न गलायो जडे काटी न अली जा नारा आया इन कने वायदे खिलाफी न कया जडे ही अखियों हुसैन ते रुनियो हन के जे नंगले मेरी नजर करे न ठीक इन गैब तुम हन्नु इलैकुम तू सफर पे वने पुछा मातमी काले ही गुबदा काले व इन मुत्तुम बकू अलैकुम मौत तोते अचे राज रोइंदो वते तू खुश थी वने काजलो शिजाई साहब ही किथा जो काम चेलो कनकवा मौत ते केरो कुछ थियो हाली जको अल्लाह ताला जा वो भी कला को गलाया जिया ये आया न ओ लंडन खणायो वञो कराची में मथे खणायो वञो
कुछ तो जी सगा ओ उन मानव के के तो वो मौत ते खुश थींदो मां जो को खुश थे या न थे जे जी दिल हिनन जे विलायत जे नूर सा रोशन वो मौत ते खुश थींदा छो या हारल हमदान मैं यमित फयरनी ए हाल से हमदानी जे को मरंदो आओ अली के ॾिसंदो मौत अली जे मुलाकात जो नालो आहे तव्हां चवंदा शुजाई साहब ये सभिनी जे वार्ता ॿुधो आहे त मौत मुलाकात जो नालो आहे पोइ माण्हू मौत खां त्रहनि छो था माण्हू मौत खां ड्रिजनि छो था मां चवंदो मौत खां नथो ड्रिजे यकीन अथसि त मौत अली जे दीदार जो नालो आहे मौत खां त्रहे नथो ओ पिरकारनि परेशान कयो त अली खे मोह कहिड़ो ॾेखारींदमि मतां हुसैन जो अबो मयार ॾेई वेठे मातमी व्याजी इन मुद्दम बकू अलैकुम मौत तोते अचे तो मुतमईन थी वञे अज़ीज़ों ही मजलिस जो तू संगत कयो मौत ओचितो ईंदो इमाम सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम जो मूंखे अधु कलाक थी वियो मुक़दमे में मां ॻाल्हि त ॿी खणी आयो ऐं वरी पोयों मुक़ररो ख़्याल बि करे एतिरो न पढ़े हाणे हिन दादा ईअं आहे अञा अवाम के जंहिंजो वॾो पोयां आख़िर में वॾो ज़ाकिर पढ़ण वारो हूंदो आहे इन जे करे पोयों मुक़ररो पंहिंजे लिमिट में रहे मां हे बसि ॿ ॻाल्हियूं ॿुधो ॻाल्हि खे हालांकि सोचींदो आहियो महिरापुर खां वठी त बबरले जी इन मजलिस में गुफ़्तगू कयां त शबीर जे अज़ादार जो रवियो कहिड़ो समझ में ॻाल्हि खे क्या न अज़ादार जो अबे अमा सां कहिड़ो रवियो हुजे हुबदार जो मिटनि माइटनि सां कहिड़ो रवियो हुजे हुबदार जो बचनि सां कहिड़ो रवियो हुजे हुबदार जो भेण भाउनि सां कहिड़ो रवियो हुजे मामनि चाचनि सां कहिड़ो रवियो हुजे छो त ही मजलिसूं जीअण जो ढंग ॿुधाईंदियूं ये दुनिया समझी न सके माण्हू सम्झो त बसि वाह वाह जो नालो मजलिस आहे सही ॾाढो पढ़ियो हाणे पढ़ी कोन सघंदो मुक़ाबिला कोन्हनि के हिननि मजलिसनि मां जीअण जो तरीक़ो वठी वञो हीअ मजलिस ॿुधाए थी त अज़ादार खे हया केतिरो अचे अज़ादार जी ज़बान केॾी मिठी हुजे मजलिस में वेहण वारे जो उथण वेहण केॾो भलो हुजे हुसैन ते रोइण वारे जो मिटनि माइटनि सां रवियो कहिड़ो हुजे शबीर जे अज़ादार जो पाड़े वारनि सां रवियो कहिड़ो हुजे कंहिं ॿिए जो ऐब बयान कंदा पाण ते नज़र अचे हे उन ॻाल्हि ॻऊं चयो ॻऊं में चयो ॻऊं चयो हलड़ी पुछ कारी पाण सॼी कारी आहे ये गाल समझ में अचे न अज़ादार केड़ो हुजे उबदार मां सदाई ते खमसे में भी चयो पर हिन मजलिस में भी चयो अज भी वरी चवां थो ओ हिन इलाके जे रहण वारो शुजाई जी हिक गाल समझो ज़हन में आई त मसला सब हल थींदा शुजाई बार बार चए थो सही करे मुर्शिद हेड़ा हुजन त मुरीद केड़ा मुर्शिद कज़ा न करे मुरीद पढ़ाई कोन जाने यार मुलन जे चक्कर में न असा मलंग ए अजब मलंगा जेको मुर्शिद जी हिक न थो वने हां सही जो जेड़ा मुलन जे चक्कर में मुर्शिद जे सुबह गवा राजा तो अली के सुतल न ॾिठो मुरीद जे गवा राजा महल जो घर दे ॾिठो ई ना 9 बजे थो
सिंधी में जेड़ा गांव तेरा बच्चा हाँ भला थी सिज उभरे न मातमी जे घर मां कुरान जी तिलावत जो खबर पए त हे हुसैन जे अज़ादार जो कॉल पे पढ़ा मौला जो वरी भी सलवात पढ़ो सैयद जी ज़ात ते मुझे मौला दुआ में रिझाए दो अब की माली अब की रोए छुन तो उहे रोए मादरी ऐनल मसीह जेके खबर ना है तो मुझे अंजाम छा अब की माली अब की इंदा खुरूज नफ्सी सुनतो रोए जने साह निकल गए जनाबे सलेमान अंगल कयो अमीर का मौला मुश्किल कुशा मौला बुधा तो मौत इंदो की सलेमान बुधाई या देखारी मौला देखारी ने तो यकीन वठी आया इस मुकाम में एक कब्र के ठोकर नी अली कुंबे जिल्ला एक जवान उठी कर थियो चे जवान सलमान के हाथ मौत खेली के सलमान मौत जी सख्त ॾाढी ॾुखी ये सलमान जदे कीअं आए चे मुझे पेरन जे आंठे खाटी साह निकरे पियो इने पियो निकरे जी जूसारी मिशन गन्ने सा हालत कंदी आ मुझी हड हड इने भरंदो रहो सलेमान शाह ॿुधाई इएं सॼो हलंदो आयो जॾहिं हिते पहुतो सलेमान मौत जी सख़्ती अञा ॾुखी करे मासूम चए थो माथे जॾहिं जुलूस में अचे मजलिस में वेही दुआ कर अल्लाहुम्मा इन्नी असअलुका राहतन इंदल मौत खुदा मां भलो कोन पालनहार मां ऐब दाव थमाई पर मुझो दामन के हथ में मुझो मौत इने न कजा मुमें साहब जो मादो न थई राहतन इंदल मौत लतीफ साईं जो अदल करे आऊं न पुजा कर को फेरो फजल जो मन चए त ही शफीर जो अज़ादार मुझे जने मुझे प्रकारन में को दम ना है मुझे नमाज में ताकत ना है मुझे रोजे में इतनी ताकत ना है बात अब की मौली अब की ओ भलन अंदर सुमण वाला भला भला विहाना टेक देण वाला नव सार जाओ सही तो अब की इन द साइकिल हदी केडी तंद सामी हो गया जैसे समारे उसमें पासी हो बात मुझे उन्नन जो थी भी और रवायत तो आने अल्लाहुम्मा जअल क़ब्र रोज़तन मिन रियाज़िल जन्नह खुदा ये मातम थे ये अज़ादार थे तो इन जी कब्र के जन्नत जे बागन में एक बाग करार पर प्रकार को जन पुन लेंदो पान आऊं भी कुछ हां बहरहाल मौत जेला तैयारी कयो अमीर अल मोमिनीन जो के दरवाजो खड़कायो या अली तो मुश्किल कुशा है कायनात की मुश्किल हल को तो करे मौला हे हुबदार मुश्किल में फातल है मौला मौत की संबत किए कयो होता है इने ईरान में तद पई थी भाई साईं निसार साहब वञो त छा छा खणी वञो सिंधी माण्हू हे जर्सियूं कोट हे सुतियूं थकियूं माकी अदका सुंठ जान हे चाटा ठाहे वञो मतां थध न लगे इने आए या कुर्दो ॻाल्हाए इने आए ये सब तैयारी करना नहीं
टिकियूं फोटा वरी से पोलस्टान उल्टी जी टिकी बुखार जी कंग जी ये आई है ना यानी ये खतरा पर मौला का पूछो मौला होदा जाता सा सुआ दोनों के साथ के इमाम कंके पूछो मौला मौत जी भला सौली तारीफ कर सैयद बिन लफ्ज़न में मौत को समझायो था कि अमीर जो जुमलो अया समझ में मौत आज तो सज अनसु रस्ते की खबर कंडा होना खोल रास्ता होना अल्लाह ये रास्तों साफ होना जान होना नंग बना होना खबर ना है मौला तू बुधा अली तू मुश्किल कुछ नहीं भला जो टेची केस में मौत देना तैयार कयो इन टेची केस में रखो चा मौला जो घट में घट ट्रेशी रखो बनी ट्रेशी रखो मगाल के खत्म कर गया इतरो मां भी सलवात पढ़ो आवाज बुलंद आवाज सलवात जी स्पीड हुआ या विच में थोड़ी ये मस्ती अचे थी वरी हुआ ईसा बबरले वाला सुरीला बुधंदाओ मां खणी बेसुरो जरूर आया पर जात जो शीती आसा में सुरीला हूं समय में गाल कर जाता ता अजीजो मौला संगत जी कयो ईरान की खबर पे था जा बंदोबस्त कयो हाने हो जाए की खबर पे मौला फरमाए तो ने टेची के समय घट में घट ट्रेशन रखो हाँ ये शय वो रखे हुआ तो वो सफर सोलो गुजर मौला केड़ी शय अदा इल फराइज अगर चाहे तो सफर जी तकलीफ ना अचे चाहे रास्ते में दुखियो न थिया तो वो अमीर फरमाए तो तुझे टेचे के समय पेरी शय हुए हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद के अदा करो जो पापानी ते बाहूं बदी जिंद छड़ा मका ते गोरी कीमत देनी पड़े तुझे सब इबादतों में वठी वनी पो भी राजी न थे पाजा सब गुनाह खड़ा हुई तो पो भी राजी न थे अदा इल फराइज गन चैन तो सफर भलो थे तो हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद के अदा नमाज़ुन ते ज़ोर जे घर में शिविर बने बैठो जे हां माई के चेहरन सा गलाए ओ साहब ओ जे तो हुकूकुल्लाह में किथे कोताही थी माफ कंदो माई हुकूकुल इबाद माफ न कंदो भले नबी इमाम सा गडु खुशी वने सब गुनाह माफ थी दई कर्ज माफ न थी दई सावटरी शहर बुतल ते मिले हाली खड़ी सुभान के लिखो तो मर्जन में वठे तो ओडी मल मूवी भरियो से मर्जन में घरोस ता ओडी में ये खाई थोड़ी तो ने खाई थोड़ी तो ना अदा इल फराइज मौला के तो देखी चाहे तो सुख पंजा फर्ज ज़ाल जे मथा मुर्स जा हक है मुर्स जे मथा ज़ाल जा हक है औलाद जे मथा अबे अमा जा हक है अबे अमा जे मथा औलाद जा हक है एक हथ सां थारी न हो जे पेरे बियो खानो री टेची मठाया छाजो इतना बिल बहाव हराम जे बेचो हुसैन इमाम के तो गुनाह जे लाइ ये फैसला न कर दी नंढो आ या वडो आ शबीर जे तो ॾिस त सही नाफरमानी कंहिंजी तो करे हराम के मातमी हथ न ला ये नेण जेके हुसैन ते रोयो कंहिंजी न्याणीअ ॾे मेरी नज़र करे न ॾिस और ॾिसण खां मेरी अखियूं अंधियूं थी वञनि दिसण जो शौक़ आहे इन पुटनि बचनि खे नंढनि खे जा जेकॾहिं केॾे निहारण जो शौक़ अथई त अबे अमा जे चेहरे ॾे ॾिसण चाहे थो त क़ुरान जे अखरनि ॾे नज़र करणु इबादत
टियों मौला छा रखूं पब्लिक डीलिंग माण्हुनि सां चेहरे खड़ी न ॻाल्हाए जेको मजलिस में वेही जेको मजलिस में कॾहिं वेही न हुनजे ॻाल्हाइण जे लाइ ॿिया सिखंदा मातमी ॻाल्हाए मां ॿुधां टे शयूं रखंदव कॾहिं ॾुखिया न थींदा पंहिंजे क़दर खे सम्झ पंहिंजी अज़मत खे सम्झ हो एॾा लजपाल मां ॾिसां पियो इमाम रज़ा चए थो मां पंहिंजे ज़वार जी सेरांदे खां 3 चाहनि ते कमु ईंदो थो मां हिकिड़ो जॾहिं ज़वार जो साह निकिरंदो आहे रज़ा चए थो मां हली ईंदो आहियां मलकल मौत ईअं न थियो हे मुंहिंजो महिमान थियो मला जद बियो मां पंहिंजे सवार उते क़बर में ईंदो आहे मरहम आयतुल्लाह अलज़मा शेख अब्दुल करीम हायरी रहमतुल्लाह अलैह जेको इमाम ख़मीनी जो उस्ताद आहे साईं चए थो पहिरीं राति मुंहिंजी क़बर में इमाम रज़ा आयो ऐं मूंखे चए थो हायरी तूं मुंहिंजी 38 दफ़ा ज़ियारत कई आहे रज़ा 38 दफ़ा एॾा लजपाल इमाम मरण खां में दुआ कर अल्लाहुम्मा इरहम मुझे अल्लाह उन वक्त हुसैन जे सदके मुते रहम कजा जॾहिं मूंखे हलाइण वारा भिया हूंदा कि आराम सां कपड़ा लायो आराम सां पास तरलील कयो मुझे अल्लाह इलाही मुझे इलाही व रब्बी मल्ली गैरो खुदा तो का सवा मुझे केरा मूंखे लाइण वारा इस सजणनि जे ईसाले सवाब जी मजलिस एतमाम कयो अथनि गॾिजी नज़र न्याज़ उनजी क़बरुनि ते वेंदा गुल खणी वेंदा मगर मां अॼु मजलिस ख़त्म थो कयां ॾियारा त बीबी जा आहिनि पर इजाज़त जो उन ते ख़त्म कयां जेको क़ैद निभाए सजणनि जी क़बरुनि ते थो अचे साईं कंहिंजो अबो आहे कंहिंजी माउ आहे कंहिंजी भेण आहे कंहिंजी केॾो एहतमाम आहे सभु इंतज़ार में साईं ईसाले सवाब जी मजलिस आहे शुजाई साहब फातिह पढ़ाओ मगर ही आयो पहिरियों जीअं वियो हो ॾुखियो वियो हो सजणनि जा लाशा बेकफन ॾिठा आयतुल्लाह मज़ाहिर पुछे त 11 मुहर्रम ते सभनी मुसाफिरन जा मोह कुफे दे हा ज़ैनब जी नजर कत्ल गाही इन हथ बदला से बबर वारो ॾिसी से पे अदा अलविदा चादर हुजे कफन नहीं वजे बीबी वींदे वींदे हिकिड़ो वैण कयो उठाई घोड़ा पे रोइण लगा मुंहिंजी साइण जे दी हुसैन उथ त सही अदा तो सां गॾु एॾो वॾो सबर करे आयो हुसैन ॾिस त सही तुंहिंजे कातिल सां सबर थी गया शबीर भेण मरी नवी नहीं शबीर जॾहिं बेहयात जो सिर मथे करंदो इसी जॾहिं अलविदा कल करबला आई अॼु करबला लथियूं असांजे ज़ाकिरीन साहिबान चवंदा तव्हां घणा ज़ाकिर ॿुधंदा हो अली जी धीअ ईअं लथी जीअं अब्बास घोड़े तां लथो शहीद महराब आयतुल्लाह सैयद असदुल्लाह मदनी जथुन मर्द जो घोड़े तां किरण सोलो हो के औरत जो उठ जे उठी किरण सैयद जानो तो जे त ज़ैनब गाज़ी का दुखी लथी लथियूं सभु बीबियूं मूंसां गॾु हलो हिननि पंहिंजे सजननि जे इसाले सवाब जी मजलिस कई आहे सजाद खां पुछो तुंहिंजो कहिड़ो हाल आहे बीबियूं लथियूं हिन इलाइक़े जे रहण वारो का चए थी मुंहिंजो हुते लथो का मां चए थी मुंहिंजे के हुते कान लॻो हो मैतैन फी मक़्तल हुसैन में अल्लामा गुलाम हसन कंतूरी थो लिखे इन्हनि बीबियुनि मां हिकिड़ी बीबी अॻिते हली साथ चली रोई केतिरो बि थी आराम सां ॿुधो अॻिते हली हली वरी वेठी मां सिंधीअ में ईअं तर्जुमो कयां ज़मीन ते हथ न रखी
वरी उठी वरी वेठी 9 दफ़ा उठी ऐं वेठी इमाम जी नज़र पई थी अम्मा छा पिया कयो ते सजाद असर जी ख़बर पई थी सजाद सकीना जा सलाम खणी आई जन बचड़ा भेण सलाम ॾींदी इते मां पढ़ियो जनाब फातिमा कुबरा भाउ खे कयो अदा एक भेण ते थोरो कर मूंखे ॿुधा बाबे जी क़बर किथे आहे अदा ईअं छॾे वई हुअसि मूंखे पंहिंजे अबे जी क़बर ॿुधा मां इलाही दुआ करो छल काई धीअ पीउ जी क़बर ते ईअं न नबी जी धीअ बि वई नी चई बाबा जाग तड़का खाई आई हुसैन जी धीअ जीअं जो पीउ जी क़बर ते आई भाकुर पाए हिकिड़ो जुमिलो चई शुजाई चवंदो आहे त करबला जी ज़मीन धुॾण लॻी चई बाबा ॾिस त सही जीअं छॾे तीअं मोटी आयो बाबा मथो बि ज़ख़्मी आहे बाबा पुठी बि ज़ख़्मी आहे दर्द वारो भेणियूं आयूं हुसैन जूं छह भेणियूं भाउ जी क़बर ते आयूं का भेण के थी सुन्य मत का भेण के थी बर्बाद मत सब भेणियूं पार पई थियूं कढनि निसार साहब मां पढ़ियो मक़तल में सैयद मौसन अमीन आमली लबनान वारो सैयदादो साहिब आयान शियाउन खे ई भेण जेकी हिस्से जी भेण हसे उहा मज़ार ते हथ रखी एक रखे ॿियो चपन ते रखी चेती ले अय्यल लिसानी अशकू इलई हुसैन केड़ी ज़बान सां ॿुधायां त बाबे जे शहर में पत्थर कीअं हुसैन कीअं ॿुधाई त बाज़ार में कीअं उठी आया अदा केड़ी ज़बान सां ज़ैनब ॿुधाई त उम्मत ख़ुम्स कीअं ॾिनो रावी जंदो बईद नाए शहीद आज़म जी मज़ार मां आवाज़ आयो हुजे अदी तू आई मुझे सकीना किथे ओ बार बार भारत में जा हा अजीजो ट्रेन ये करबला ट्रेन ये रहा यानी जो इमाम को हलो इमाम जो बीबी रही न सकते बुआ मां हलो उठा किया सब बीबी तैयार थी एक बीबी थी जैसे वो मुझे इमाम पुत्र अगर इजाजत दे तो मां हिते रहा सजाद मुझे कुछ न बचो थे मुझे सकीना शाम मुझे असर हिते मुझे इजाजत दे मां उन्यायलन के पानी पिया मुझे तो उन्यायल खुशी अमा हलो मां अरबी शायर मां एक शायर जो मर्सियो पढ़ियो जॾहिं इमाम जो हुकुम थियो जे भला 2-3 मिनट त ॾे मां शेर बि सॼो सहमदा शाह तर्जुमो न कंदो आहियां रुगो हिकु सिट जो तर्जुमो कंदो आहियां जॾहिं इमाम इजाज़त ॾिनी उहो शायर जो ख़्यालु आहे जे तो रुबाब हुसैन जी मज़ार सां गॾु ईअं सुठी ईअं मां ॿार खे थञ पीआरींदी आहे गोविंद जी असर मां वञे थी मदीने दर्द वारो यो काफ़िलो निकतो बस रवायत जा हिसाब ॿुधो मजलिस ख़त्म थी दुनिया जो कानून आहे मुसाफ़िर वतन खां केतिरो बि परे रहे जॾहिं वतन वेझो ईंदो आहे ख़ुशि थींदो आहे हिन साल 7 ॾींहं अरबईन जे लाइ करबला में वियो 7 ॾींहं जॾहिं मोटियासीं नजफ एयरपोर्ट खां जॾहिं जहाज़ में चढ़ियासीं कराची एयरपोर्ट पहुतासीं ॾिठम ज़वारनि जा मोबाइल खुलिया माइनि जा मर्दनि जा कोई चतो भाउ वठण ईंदो कोई चतो बाबो वठण ईंदो ॾिठम ज़वारनि जा चेहरा हशाश बशाशा जीअं सजन सां मिलंदा ख़ुशि थींदा शुजाई जे मथे ते क़ुर रखायो इन इलाइक़े जे रहण वारो हे दुनिया जा वाहिद मुसाफ़िर आहिनि जीअं वतन वेठो ईंदो हुयो बीबियुनि रड़ियूं करणु शुरू कयूं का बीबी चए थी या मदीना तो जतना ओ नाने जा मदीना कबूल न कजा रजना मिन कबी अहली न जमा ओ मदीना भारन जावई वसी भार मारायो मदीना बचन सावई वसी बचा कोरायो दर्द वारो मदीने का बाहर इमाम
कई मोहयो बशीर लक़द काना अबाका शाइरा बशीरत ने पी शाइरा तो के शेर पढ़ना अचन था कि हाँ मौला वही ॿुधाए अचे सजाद मोटी पर मुझे चए थो इज़ा रकब फरस जॾहिं घोड़े ते चढ़ियो तव्हां मां जेके मदीने विया हो रसूल जे रोज़े जो हिकु दरवाज़ो आहे जेके बाबे बकी चवनि था जॾहिं बशीर चए थो मां इन दरवाज़े ते आहियो मुंहिंजे पुटके जा पेट बि खुलिया ज़रा खे ॾिठी रड़ी बशीर छा थी विए चई ही त दरवाज़े ते कुल्हे ते चढ़ी निकिरंदो अॼु मौत जी ख़बर या अहल यसरब ला मक़ाम लकम मदीने वारो मदीनो रहण जे क़ाबिल न अथव क़ुतिल अल हुसैन मदीने वारो ज़हरा जो चिराग ख़ामोश थी वियो हसन जो अतो मारिजी वियो ज़ैनब जो भाउ कुसी वियो बशीर चतो जॾहिं रण कयमि पहिरियों मुंहिंजे घोड़े जे भरिसां जवान आया कोई चए थो बशीर अकबर मोटी आयो कोई चए थो कासिम मोटी आयो आहे चए थो वञा जवान सां ॻाल्हाए पियो बसि रवायत जा बसि ॿ हिसा ॿुधो चए थो सभिनी सां सभिनी खे ॿुधायो चए थो ईअं लहजो ॾिठमि त इन दर खां हिकु बीबी निकिती अॼु ख़बर अथव अॼु अब्बास जी अम्मा जी वफ़ात जी राति इहा बीबी निकिती हिकु हथ में लठ अथसि ॿियो हथ अब्बास जे पुट जे कुल्हे ते अथसि ॾिसी चए मुनादी इहो ऐलान कहिड़ो थो करे मुंहिंजो गाज़ी कारे वियो जो हुसैन मारिजी वियो चए बीवी तुंहिंजो हिकु न तुंहिंजा चार पुट कुठा यार दुआ गुरू शल मां खे बचनि जे मौत जी ख़बर न मिले दर्द वारो अलमदार जी मां मौत जी ख़बर ॿुधी अब्बास जे पुट खे वठी बकी आई जन्नतुल बकी में 4 क़बरूं ठाहियूं हे मुंहिंजे अब्बास जी क़बर आहे ही अब्बास असगर जी क़बर आहे ही जाफ़र जी क़बर आहे ही उबैदुल्लाह जी क़बर आहे क़बरूं ठही थी हाशिमी बीबियूं निकिरी आयूं बनी हाशिम कुरैशी मायूं निकिरी आयूं हाज़ी जी मां हिकु मर्शियो पढ़ियो चई बीबियो ला तदऊनी उम्मुल बनी बीबियो अॼु खां पोइ मूंखे पुटनि जी मां न सॾियो मूंखे उम्मुल बनी न सॾियो मुंहिंजा सभु पुट मारिजी विया चई अब्बास तोखे बि नथी रोवां उन जे लाज जी अमड़ न उम्मुल बनी लड़ करे चए थी वो हुसैना इन सजाद इमाम बुफन खे वठी आयो हाणे सम्झो मां ख़तम पियो थो कयां मजलिस खे अंदरि वठी आयो हाणे सिंधीअ में तव्हांखे सम्झायां उहो कड़ियुनि वारा हथ करायूं ॾोटनि नाने जी चौथ ते रखी अस्सलामु अलैका या जद्दा नाना नाना ज़ैनब जो सलाम नाना बा बिरादर रफ़्तफूदम बे बिरादर आमदम नाना ॿाहिरनि सां वई ॿाहिरि सभु घुराया नाना ताज बरसर रफ़्तफूदम अम्मा जी चादर पाए हुई ख़ाक बरसर आमदम नाना करबला जी मिटी मथे में विझी आई दवाई बस मुंहिंजो आख़िरी जुमिलो चवां पई रवायत मुकमल कयां बस नथो कयां बस एतिरो सम्झो आई नाने जी मज़ार ते ज़ैनब हथ रखियो हिकु ॾींहुं वैन कई जो सरदार जी मज़ार हली मुंहिंजी मजलिस ख़तम थी वई इन हिकिड़े जुमिले ते चई नाना सभु ॾुख विसरी नाना हिकिड़ो ॾुख न विसरंदो क़बर जी कंधीअ ताईं रोईंदी माई नाना क़बर में रोईंदी माई बरज़ख में रोईंदी माई महशर में रोईंदी माई मुर्सल जी मज़ार मां आवाज़ ज़ैनब ॾुख ॿुधाईंदी बस इहो ॾुख ॿुधो मां दुआ थो घुरां मुंहिंजे साईं अजीब जुमिलो थी चए नाना मां बीठी रहियो बेहया उन्हनि चपल खे धक पियो हणे जेके तूं चुमियो माई नाना नाथ में छड़ी कई नाना मां ॾाढी महीने नमार मुंहिंजे बाबा जी नसेगा अला लअनतुल्लाह अला आदाइहिम मुंहिंजा अल्लाह इन अमल खे इबादत